बाबा ही तालिबात ॼाणो त इल्म जी तकमील करे चुका। दर्स जे लिहाज़ सां तकमील थी वई, इल्म जी तकमील न थींदी आहे। इल्म जी तकमील कोई करे बि नथो सघे। हा, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अव्वल खां वठी आख़िरी इंसान ताईं माण्हू ऐं जिन सुमैत सभिनी जा इल्म जेकॾहिं गॾु कजनि, अल्लाह ताला जे इल्म जी भेट में उन जी हैसियत एतिरी बि नाहे जेतिरी समुंड जे अंदरि जेको पाणी मौजूदु आहे उन मझां जेकॾहिं सुई ॿोड़े कढिजे त सुई जी आलह जो भेट में बि नाहे। इन करे इल्मु खुटण वारी शइ आहे कोन। इन करे तरग़ीबात उस्ताद ॾींदा आहिनि पंहिंजे शागिर्दनि खे त तव्हां मुतालो कयो, इल्मु वधायो, इल्मु वधायो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे अल्लाह ताला हिकिड़ी फज़ीलत अता फरमाई आहे। उन जी किताब खे अल्लाह ताला क़बूलियत अता फरमाई आहे ऐं इहा क़बूलियत बि उनखे ईअं न मिली आहे। उन जे किताब खे जेका क़बूलियत मिली आहे उहा ईअं मुफ़्त में न मिली आहे, वॾी महिनत खां पोइ मिली आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो नालो मुहम्मद आहे, पीउ जो नालो इस्माईल आहे, ॾाॾे जो नालो इब्राहिम आहे ऐं उन जे पंहिंजे पुट जो नालो अहमद आहे। रुगो नबियनि जे नालनि में भरियो पियो घर। अहमद बिन मुहम्मद बिन इस्माईल बिन इब्राहिम। समरकंद में हिकिड़ो मुक़ाम हूंदो हो जो नालो हो मक़बरतुल मुहम्मदीयीन। मक़बरतुल मुहम्मदीयीन, मुहम्मद जे नाले वारनि जो मक़बरो। हिदायत वारो जॾहिं फौत थियो त पोइ शागिर्दनि हिदायत वारे जे शागिर्दनि ख़्वाहिश ॾेखारी त असां इन मुक़ाम में पंहिंजे उस्ताद खे दफ़न कयूं ऐं हिदायत वारे जो नालो हाली, मुहम्मद नालो कोन हो। पोइ मुक़ाम वारनि इजाज़त न ॾिनी। पोइ इमाम हिदायत वारे खे ॿाहिरि दफ़न कयो वियो, पर उन मुक़ाम में जेको शर्त हुयो त मुहम्मद नालो हुजेसि उहो नालो बाक़ी रखियो, इहो शर्त बाक़ी रखियो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह यतीम हुयो। यतीम हुयो, वेतरे नाबीनो थी वियो। हिकु यतीम जो नाबीनो, सम्झो था त अंबड़ ते छा न गुज़री हूंदी। पर राति जो अंबड़ बादाए सुती सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ियारत थियसि। उन चयुसि त तूं घबराए न, तुंहिंजो पुटु नाबीनो कोन्हे। हीअं हथ जो घुमाएसि अखियुनि ते, सुबुह जो इमाम बुखारी सॼो थी वियो। इहा इमाम बुखारी जी वलादत जो करामत हुई, वलादत जी करामत हुई।
इमाम बुखारी जी वफ़ात खां पोइ बि करामत ज़ाहिर थी। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात खां पोइ इमाम बुखारी जे क़ब्र मां ख़ुशबू अचणु लॻी। जंहिं महिल अहमद लाहौरी रहमतुल्लाह अलैह क़ब्र मां ख़ुशबू आई, गाज़ी अब्दुल रशीद लाल मस्जिद वारो शहीद, उन जे क़ब्र मां ख़ुशबू आई। इहो त मीडिया जो दौरु हो। मौलाना अहमद लाहौरी जो दौरु मीडिया जो दौरु न हो, हे त मीडिया जो दौरु हुयो। पूरी दुनिया जी मीडिया अची इकठी थी। पोइ हिननि उन ख़ुशबू जा नमूना सैंपल वरिता, लेबोरेटरी में चेक करायो, पोइ चऊं त हीअ हिन दुनिया जी ख़ुशबू ई न आहे। दुश्मन बि एतराफ़ कयो त हीअ दुनिया जी ख़ुशबू ई न आहे। गाज़ी अब्दुल रशीद जी ख़ुशबू हुई, शहादत जी ख़ुशबू हुई। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह उते ई पंहिंजे ई शहर मां इल्मु हासिलु कयईं, उतां इल्मु घुटाईं। पोइ सफ़र कयईं, अलाए किथे किथे घुमी करे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़र करे ऐं इल्मु हदीस जो हासिलु कयईं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पाण हिकिड़ो बाब क़ाइमु कयो आहे त इल्मु कीअं हासिलु कबो आहे। बाबुल ख़ुरूज तहसील इल्म अहिड़ो को उनवान आहे। निकिरणो पवंदो, घर छॾिणो पवंदो, तॾहिं इल्मु हासिलु थींदो। पोइ इमाम बुखारी बि घर छॾियो। इमाम बुखारी जा उस्ताद त ॾिसो, को किथां जो आहे, को किथां जो आहे, को किथां जो आहे, को मिस्र जो आहे त को मके जो आहे, को मदीने मुनव्वरा जो आहे, को इराक जो आहे, को बल्ख बुखारा जो आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सभ खां वॾो जेको मरहूम मिन्नत आहे उहो इमाम अबू हनीफ़ा जो आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो सभ खां वधीक मरहूम मिन्नत आहे, छो त इमाम बुखारी जो फ़ख्रु आहे सुलासी हदीसूं। उहे हदीसूं जन में नबी साईं ताईं सरसुलाई 3 रावियुनि जो हुजे, उनखे सुलासियात बुखारी चइबो आहे। सुलासियात बुखारी मां कुल 22 हदीसूं आहिनि इमाम बुखारी जूं सुलासियात में शामिल। पोइ उन में हिकिड़ो रावी त अहिड़ो आहे जेको 11 हदीसूं 22 मां 11 मकी बिन इब्राहिम हनफी खां आहिनि। मकी बिन इब्राहिम इमाम साहब जो मुक़ल्लिद बि आहे, शागिर्द बि आहे, पर मुक़ल्लिद बि आहे। ऐं 9 हदीसूं अबू आसिम हनफी जूं आहिनि। 3 हदीसूं मोहम्मद अब्दुल्लाह हनफी जूं आहिनि। कुल 20 हदीसूं थी वियूं आहिनि, 20 हनफियुनि जूं हदीसूं। बाक़ी 2 बचूं, ॿिनि में बि मुख़्तलिफ़ कौल आहिनि। पोइ बि उनखे जेकॾहिं ॿाहिरि कढिजे त पोइ बि इमाम बुखारी जो फ़ख्रु वारियूं जेके हदीसूं आहिनि उहे 22 मंझो 20 हदीसूं उहे आहिनि जेके इमाम साहब जे शागिर्दनि या इमाम साहब जे शागिर्दनि जे शागिर्दनि जी रिवायतूं आहिनि।
आख़िर इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वाहिद इमाम आहे, आइमा अरबा मां वाहिद इमाम आहे जेको ताबई आहे। 20 खां 20 जी रोयत अथसि ऐं 7 जी रिवायत अथसि। 7 खां रिवायत कई अथई, 20 जी रोयत कई अथई, दीदार कयो अथई। ॿियो को बि इमाम हो, इमाम साहिबु हिकु त सभिनि खां वॾो आहे, छो त इमाम साहिब जो ॼमु थियो आहे हिकु रिवायत में 70 में, ॿी रिवायत आहे 80 में, 2 रिवायतूं आहिनि। ये साहबा आख़िरी साहबी फौत थियो आहे 110 हिजरी में। आख़िरी साहबी फौत थियो आहे 110 हिजरी में। इमाम साहबु इन वक़्त में 110 में जेकॾहिं 70 जी वलादत आहे त पोइ 40 जो आहे। हा, जेकॾहिं 80 जी आहे त बि 30 जो त आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जॾहिं कुझु जाहिल माण्हू चवंदा आहिनि त इमाम साहिब खे कुल 62 हदीस यादि आहिनि। भाई इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह जे लाइ अल्लामा शमसुद्दीन ज़ाहबी पंहिंजे किताब तज़किरतुल हुफ़ाज़ में लिखियो आहे त इमाम साहिब हाफ़िज़ुल हदीस आहे, इमाम अबू यूसुफ बि हाफ़िज़ुल हदीस आहे, इमाम मोहम्मद बि हाफ़िज़ुल हदीस आहे, इमाम ज़ुफ़र बि हाफ़िज़ुल हदीस आहे। 4 इहे इमाम साहिब समेत 4 उनजा शागिर्द हाफ़िज़ुल हदीस आहिनि। हाफ़िज़ुल हदीस हुनखे चइबो आहे जंहिंखे लख हदीस सनद ऐं मतन सां यादि हुजे। हनफी बि न आहे, अल्लामा ज़ाहबी हनफी कोन्हे जो चइजे त हनफी ने पंहिंजे इमाम खे पढ़ायो आहे, हनफी कोन्हे, शाफ़ई आहे। त पोइ इहो अलाह ताला जो फज़ल आहे जो असांखे इमामुल आइम्मा नसीब थियो आहे। इमामुल आइम्मा रियाज़ में हिकिड़ो इमामुल आइम्मा कॉन्फ्रेंस थी, 2 साल थींदा। इमामुल आइम्मा कॉन्फ्रेंस, इमाम आज़म कॉन्फ्रेंस, उन में सभिनी खे सॼो ऐं कॉन्फ्रेंस थी जंहिंमें हर हिकु इहा ॻाल्हि साबित करण जी कोशिशि कई त इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह सभिनी इमामनि खां वॾो इमाम आहे। हा, छो त इमाम शाफ़ई इमाम साहिब जे शागिर्द जो शागिर्द आहे, इमाम अहमद वरी इमाम शाफ़ई जो शागिर्द आहे, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जा बि हिकु रिवायत ई आहे त इमाम साहिब शागिर्द आहे। ख़ैर बहरहाल इहे ॻाल्हियूं आहिनि सही बुखारी जे क़बूलियत जूं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हर जॾहिं बि हदीस दाख़िल कंदो हो सही बुखारी में त उनजे लाइ इस्तिखारो कंदो हो, इस्तिखारो कंदो हो ऐं इस्तिखारे खां पोइ उनखे जॾहिं इशारो मिलंदो हो त उहो दर्ज कंदो हो किताब में। ऐं हर हदीस खां पोइ हुन 2 रकात नफ़िल पढ़िया। अंदाज़ो कयो न, 2500 हदीसूं जमो कयूं साईं पंहिंजे सही बुखारी में, 2500 हदीसूं, 2500 हदीसूं। बहरहाल ही जेका बाब आहे हीअ आख़िरी बाब आहे। शुरू वारो बाब ऐं आख़िरी बाब इन्हनि जे पाण में मुनासिबत इहा आहे त शुरू वारे बाब में बि हदीस ग़रीब आहे, हीअ हदीस बि ग़रीब आहे।
इन मल आमाल बिनियाद वारी जेका हदीस आहे इहा इन करे ग़रीब आहे त उहा सुफ़ियान बिन उयैना खां पोइ फैली आहे। हज़रत उमर खां हली आहे वरी सुफ़ियान बिन उयैना खां पोइ फैली आहे। ऐं हीअ हदीस अबू हुरैरे खां हली आहे, अबू ज़ुरा खां आई आहे ऐं वेंदे अहमद बिन अशकाब खां पोइ फैली आहे। अबू ज़ुरा ते कुझु ॻाल्हियूं ॿ ॻाल्हियूं ॻाल्हायां थो। अबू ज़ुरा ते अबू ज़ुरा मुहदिस आहे, मां हज़रत अबू हुरैरा जो शागिर्दु आहियां। उन बुज़ुर्ग जो शागिर्दु हो हिकिड़ो, उहो वरी घरवारी खे टाइम घटि पियो ॾे। भाई नई पानी आई, भाई खे कावड़ लॻे, पोइ हर हर हे बि इमाम अबू ज़ुरा जी ॻाल्हि करे कि अबू ज़ुरा खे ईंदो छा आहे। अबू ज़ुरा उनखे आहे छा, इल्मु ई कोन्हसि। चई जेकॾहिं मुंहिंजे उस्ताद खे लख हदीस बरज़ुबान यादि न हुजे त तोखे 3 तलाकूं। उहो जलाली बाबा हुयो। इहे जलाली माण्हू जो कमु आहे न, तलाक ॾियणु 3 तलाक ॾियणु जलाली माण्हू जो कमु आहे, चङे ऐं सियाणे माण्हू जो कमु न आहे इहो। आयो उस्ताद वटि सुबुह जो, चइसि मां त कसम खणी वेठो आहियां, चई त तुंहिंजी ज़ाल खे तलाक कोन पई आहे, छो त मूंखे लख हदीस त ईअं यादि आहे जीअं अलहम्द यादि आहे। मूंखे लख हदीस ईअं यादि आहे जीअं अलहम्द यादि आहे। तंहिं करे तूं पंहिंजी घरवारी सां ख़ुशि रहो, तुंहिंजी घरवारी खे तलाक न पई आहे। इमाम अबू ज़ुरा रज़ियल्लाहु ताला जी वफ़ात थिए पई। शागिर्दनि खे फ़िक्र हुजे त उस्ताद जो आख़िरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह ज़ुबान ते अचे। पोइ शागिर्दनि अटकल कई। शागिर्दनि कयो इहो त उहा सनद पढ़ियाऊं जंहिं सनद जी हदीस जेका आहे उहा मन कान आख़िरो कलाम ई ला इलाहा इल्लल्लाह दख़ल जन्नह। त इन सनद जो पढ़ियाऊं त उस्ताद खे उते यादि अची वियो। जॾहिं सनद पूरी कयूं त हुन अॻिते पाण पढ़ियो मन कान आख़िरो कलाम ई ला इलाहा इल्लल्लाह दख़ल जन्नह। इहे हिन हदीसुनि पढ़ण जा फज़ीलतूं ऐं फ़ज़ाइल। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेका हदीस आंदी आहे, कुझु उन हदीस जे लफ़्ज़नि ते बि ॻाल्हायूं जो मौलाना हबीबुल्लाह साहिब जन जीअं ईंदा त वरी उनजो बयानु शुरू थींदो। बाब कौल ही ताला व नज़र मवाज़ीन क़िस्त यौमिल क़ियामा। इहा आयत आहे, सूरत आहे हज जी। उहा आयत में आहे नज़र मवाज़ीन क़िस्त यौमिल क़ियामा फला तुज़लम नफ्सुन शैअन व इन कान मिस्काल हब्बत मिन खर्दलिन अतैना बिहा व कफ़ा बिना हासिबीन। सूरत अंबिया जी आयत आई आहे, आयत नंबर 47। असां रखंदासूं ताराज़ू इंसाफ़ वारा क़यामत वारे ॾींहुं। इमाम बुखारी अक़ाइद ते
बाब क़ाइमु कया आहिनि किताब तौहीद जे न उनवान में। ऐं चूंकि इमाम बुखारी मुतज़िलनि जे ख़िलाफ़ बाब क़ाइमु कयो अथई। मुतज़िलो उनखे चइबो आहे जेको अकुल परस्त हुजे। पोइ उन ज़माने जो मुतज़िलो हुजे या अॼोके दौर जो मौजूदी हुजे, ॻाल्हि साॻी आहे। उन ज़माने जो मुतज़िलो अॼोके दौर जो मौजूदी ॻाल्हि साॻी आहे। अकुल परस्तनि जी ॻाल्हि सम्झ में न ईंदनि, अकुल उनजो क़बूल न कंदो त पोइ अटकला सटकला कंदा। जेको अटकल सटकल करे पक सम्झो त इहो मौजूदी आहे, इहो मुतज़िलो आहे। त हिकिड़ो उनवान आहे त नज़र मवाज़ीन क़िस्त यौमल क़ियामत। ॿियो उनवान आहे अन अमाल बनी आदम व कौलहुम तूज़नो। हिकिड़ी पढ़णी आहे यूज़नो। जेकॾहिं कौल खे साम्हूं रखिबो, मातूफ़ खे साम्हूं रखिबो त पोइ यूज़न। जेकॾहिं मातूफ़ जे अमाल खे साम्हूं रखिबो त पोइ तूज़न। हुन वीचारनि खे मुग़ालतो एतिरो पियो त अमलनि जी तौर थींदी कोन्हे। अमल हिकिड़ो अर्ज़ु आहे, जिस्मानियात ऐं जवाहरात जी थींदी आहे तौर। इन करे हिते माना मटाइजे, माना कजे त इंसाफ़ हो। उन ज़माने में उनखे वीचारनि खे ख़बर कोन हुई त पोइ ते हली को इहे ॻाल्हि ज़ाहिर थींदियूं। हाणे त गर्मी बि तुरे थी, सर्दी बि तुरे थी, बुखार बि तुरे थो, ब्लड प्रेशर बि तुरे थो। कहिड़ी शइ जेका नथी तुरे। हाणे किथे आहे ब्लड प्रेशर? जोहर कोन्हे, जिस्म कोन्हे। गर्मी सर्दी जिस्म कोन्हे, जोहर बि कोन्हे। इहे अकुल जा खुटल हुया। अकुल जो खुटल जेको हूंदो आहे उनजी पहुच अकुल ते ई थी त बसि। जॾहिं अकुल खां ॻाल्हि चढ़ी वई, अकुल कंहिंजो? उहो मुतज़िले वारो, मुतज़िले वारो अकुल। हाणे मुतज़िले जो अकुल बि त उनजी खोपड़ी ताईं महदूद आहे। ॻाल्हि इहा आहे त हाणे त इहो बहस ई न रहियो आहे। अॻे वॾा वॾा बहस कंदा हुआ असांजा उलमा इन मौज़ू ते, हाणे त बहस ई न रहियो आहे। हाणे त इहे सभु अवारज आहिनि ऐं तुरनि था। पर असांजा कुझु उलमा अॻे ज़माने में बि चवंदा हुआ त हिकिड़ा आहिनि आलम मिसाल। हिकिड़ो आहे आलम दुनिया, ॿियो आहे आलम आख़िरा, टियों आहे आलम मिसाल। आलम मिसाल में त हर शइ खे सूरत आहे, हर शइ खे सूरत आहे। आलम मिसाल सां शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह आलम मिसाल सां हुनखे सम्झायो आहे। उन ज़माने में अञा तौर न थी अवारद जी। हाणे त इहा बि ज़रूरत न रही आहे। इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु जो कौल आहे अल क़ुरान युज़िरु ज़मान। क़ुरान खे ज़मानो ज़ाहिर कंदो। जेके शयूं अॼु सम्झ में नथियूं अचनि, सुभाणे उहे सम्झ में अची वेंदियूं। इहे ॻाल्हियूं बि सम्झ में अची वयूं। काल मुजाहिदुन। मुजाहिदु हिकिड़ो ताबई आहे। इब्न अब्बास जो बि शागिर्दु आहे, हज़रत अबू हुरैरा जो बि शागिर्दु आहे, घणनि साहब जो शागिर्दु आहे।
काल मुजादला किस्तास अला अदल बेरूमिया किस्तास रूमी ॿोली में अदल जी माना में आहे मसइलो इहो आहे त अरबी ॿोली जो क़ुर अरबी ॿोली जो किताबु आहे रूमी ॿोली सां कहिड़ो वास्तो हुनजो असुल ॻाल्हि इहा आहे त अल्लामा सियूती रहमतुल्लाह अलैह तफ़सीर इत्तकान में हिकिड़ो अजीब नुक़्तो बयानु कयो आहे हुन चयो आहे त जेके दुनिया जूं न मुख्य ॿोलियूं आहिनि दुनिया जूं मुख्य ॿोलियूं क़ुर शरीफ़ में इन्हनि मुख्य ॿोलियुनि जा कुझु कुझु लफ़्ज़ अरबी बणिजी करे अची विया आहिनि तव्हां त हर क़ौम पाण खे हिसेवार सम्झे क़ुर में इहे फ़ख़ुरु करे त असांजो बि क़ुर में नालो आहे असांजी ॿोली जो लफ़्ज़ बि क़ुर में इस्तेमालु थियो आहे बाक़ी आहे ॿोलियूं हमेशह दरामद बरामद कंदियूं आहिनि ॿोलियुनि खां वठंदियूं बि आहिनि ॿोलियुनि खे ॾींदियूं बि आहिनि इहो दरामद बरामद वारो मसइलो तव्हांखे सम्झ अची वेंदो त इहे ॿोलियुनि खां लफ़्ज़ वठंदी बि आहिनि लफ़्ज़ ॾींदी बि आहिनि असांजो हिकिड़ो दोस्त आहे प्रोफेसर निज़ामुद्दीन महर अलहमदिल्ला हार हयात आहे उहो वियो ख़र्तूम यूनिवर्सिटी सूडान में कंहिं अरबी ते ताक़ीक़ करण जे लाइ पोइ जॾहिं उनखां मकाला लिखारायूं त हिन मकालो लिखियो त सिंधी ॿोलीअ में अरबी लफ़्ज़नि जे इस्तेमाल जो तनासुब केतिरा फ़ीसद अखर अरबीअ जा सिंधी में ॻाल्हाए वञनि था पोइ उन ज़माने में हिकिड़ो शरीयत जो मज़मून वरितई हिकिड़ो मेहरान सेमा जो मज़मून वरितई पोइ हुन भेटाया अखर ठॼाए आंदई पोइ वरी जेके अरबी लफ़्ज़ हुया उनखे टिक मार कयईं तक़रीबन 35% यानी अरबी ॿोली जा लफ़्ज़ सिंधी ॿोली में इस्तेमालु थियनि पिया 35% त इन में इनखे चइबो आहे दरामद बरामद इहे जीअं ॿियूं शयूं ॾियूं वठूं था के शयूं कंहिं वटि पैदा थियनि थियूं के शयूं कंहिं वटि पैदा थियनि थियूं हिन हितां वारी शयूं होॾे मोकिलियो होॾो वारी शयूं हेॾे घुरायूं तीअं ॿोलियुनि में बि तनासुब थींदो आहे इहो तबादले जो युक़ालु अल किस्त मस्दर मुक़सद इहा ॻाल्हि बि इमाम बुखारी अजीब कई आहे किस्त पाण मुजरद जो मस्दर आहे ऐं मुक़सिद बि मस्दर आहे इसम फ़ाइल आहे पर मुक़सिद जो मस्दर इक़सात आहे त हिन बुज़ुर्ग इक़सात खे मस्दर बणायो आहे असल में अल्लामा अज़हरी जो किताबु आहे हिकिड़ो तहज़ीबुल लुग़त वॾो किताबु आहे इमाम बुखारी खे उहो नज़र मां गुज़रियो हुयो अल्लामा अज़हरी आंदो आहे त हिकिड़ो आहे किस्त ॿियो आहे कस्त ऐं कसूत किस्त मंझो गर्दान न ईंदी आहे पर कस्त जी गर्दान ईंदी आहे किस्त माना इंसाफ़ कस्त माना ज़ुल्म क्योंकि किस्त मंझो गर्दन न ईंदी आहे इन करे इमाम बुखारी हिते इहा ॻाल्हि कई आहे
अमल कास तफावल जाहिर बिस सनद मुत्तसिल मिन्ना इलल इमाम अल बुखारी इमाम बुखारी ताईं जेका असांजी सनद आहे उहा जेके छोकिरनि पढ़ी हिकिड़ी सनद उन में हिकिड़ी आहे मुसलसल बिसिंदीन मुसलसल हुनखे चइबो आहे जंहिंजो चङो हिसो सलसिलेवार हुजे। मां सिंधी आहियां, मुंहिंजो शेख मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी चांडियो सिंधी आहे, उनजे शेख मौलाना उबैदुल्लाह सिंधी आहे, उनजे शेख हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी सिंधी आहे, उनजो शेख अलामा आबिद सिंधी आहे, उनजो शेख अलामा अब्दुर्रज़ाक बकारी आहे, हे बकार रोड़ियारी, हा हितां जो वेठल हो, हा सैयद अब्दुल बकार शाह अब्दुर्रज़ाक शाह बकारी ऐं उनजो चाचो हुसैन सिंधी, इहे ॿई उनजा शेख हुया। उन ॿिन्हिनि जो शेख हुयो अलामा अबुल हसन सग़ीर सिंधी, उनजो शेख हुयो अलामा हयात सिंधी, अलामा मोहम्मद हयात सिंधी वरी असांजे बिरादरी जो आहे, चाचाड़ा आदलपुर जे ॿाहिरां आदलपुर जे पासे वेठो हो, हितां सवेर ई लॾे वियो, हितां जेको हले हिजरत करे वियो। उनजो शेख अलामा अबुल हसन कबीर सिंधी आहे। माना इहो तसलसुल सिंधियुनि सां इहो असांजे सनद जी ख़ुसूसियत आहे। हा قال حدثنا أحمد بن أشكاب قال حدثنا منذر فضيل عن عمار بن قعقاع عن أبي هريرة عن أبي هريرة رضي الله عنه أن أبو هريرة ॻाल्हाइजे अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो पंहिंजो जेको नालो हो सो असली नालो अब्द शम्स हुयो, पोइ नबी साईं उनजो नालो मटाए रखियो अब्दुर्रहमान। नालो जेकॾहिं शिरकिया हुजे त पोइ मटाइजे, पर जेके नालो शिरकिया न हुजे त पोइ नाले मटाइण जी ज़रूरत कोन्हे। ईअं न आहे त मुस्लमान चओ त नालो ॿियो रखेसि, इहा असां वटि बि घणी आदत थी वई आहे। इहा जेकर नालो शिरकिया न आहे त नाले मटाइण जी ज़रूरत न आहे। मिसाल को हिकिड़ो माण्हू आहे, उनजो ईसा नालो आहे, ईसाई आहे। का छोकिरी आहे, उनजो मरियम नालो आहे, ईसा रखंदा आहिनि नालो, मरियम नालो ठीकु आहे, ईसा नालो ठीकु आहे, मूसा नालो ठीकु आहे। नाले जे मटण जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं नालो शिरकिया हुजे, जेकर न त पोइ नाले जी ज़रूरत कोन्हे मटाइण जी। अबू हुरैरा खे जेको लक़ब मिलियो अबू हुरैरे जो, त इहो नालो लक़ब उनजे पीउ ॾिनो हुयो। इमाम अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी पंहिंजी रिवायत इमाम तिरमिज़ी आंदी आहे त मां नंढो हूंदो हुउमि, ॿकरियूं चारींदो हुउमि, पोइ हिकिड़ो ॿलूंगड़ो बि हूंदो हो साणो। हिकु ॾींहुं मींहुं वठो, थधि पई, पोइ ॿलूंगड़े खे मां वण जे ॾाहण में रखी आयुमि। अबे जो ॾिठो त मूंखे चए अंत अबू हुरैरा। नबी साईं जे ज़माने में अबू हुरैरा खे ॿिलियूं ॻाल्हि किथे हूं? अबू हुरैरा खे घर ई न हो, अंबड़ बि रहंदी नबी साईं जे घर में, अबू हुरैरा बि खाईंदो, असां बि सुफ़ा जे सां गॾु। ॿिली किथे जो पाले बि वरी खाराए बि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु वीचारे खे ॿिली जो न मौक़ियो हुयो न फुर्सत हुई। काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमतान हबीबतान रहमान, ॿ कलमा अहिड़ा आहिनि जेके रहमान खे ॾाढा प्यारा आहिनि। हबीबतान एॾे महबूबतान। कलमो
मंतिकी न कलमों जी लुगी माना है यानी कलाम पूरे कलाम खे बि कलमो चई सघिबो आहे मसलो कलमतन तय्यबतन मसलो कलमतन खबीसतन इते सभु कलाम मुराद आहे कलम तय्यबा को बाद है ला इलाहा इल्लल्लाह पूरो कलाम खफीफतान लिसान ज़ुबान ते उच्चारण आसान गौरव कोन्हे टाइम तमामु घटि वठे थो शकीलतान फिर मीज़ान पर तौर में ॾाढो गौरव आहे हीअं जो ईंदो त पलड़ो जेको आहे न तराज़ू वारो उहो झकी वेंदो सफ़ा मशहूरु ईअं आहे त क़यामत वारी जेका तौर आहे उहा दुनिया वारी तौर जो उबतड़ आहे मशहूरु ईअं आहे कंहिं हदीस में कोन्हे कंहिं बि हदीस में अहिड़ी रिवायत कोन्हे त पोइ क़यामत ॾींहुं जेका तौर थींदी उन में चूंकि जन्नत हूंदी मथे इन करे पलो नेकिनारो वेंदो मथे ऐं जनम हूंदो हेठि बुराइण वारो पलो वरी हेठि थी वेंदो इहा ॻाल्हि कंहिं बि किताब में हदीस जी किताब में कोन्हे हुजे बि असांजे लाइ को बि मसइलो कोन्हे अलाह कंदो त असांजा गौरव वज़न थींदा वामा मन सकुलत मवाज़ीनो फहुव फी ईशत राज़िया में अलाह सां असांखे शामिलु कंदो उन में उहो कलमा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम इहे जुमिला तव्हां दोहरायो पाण सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम हिकिड़े मौक़े ते मां साईं ॿेरवान वटि वेठो हुउमि साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैहि वटि उन ॾींहुं जेको माण्हू अचे पियो न सभ खे ॾस ॾियनि पिया त साईं मूंखे कर्ज़ु आहे वॾो चए पर सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम को चए साईं मूंखे औलाद नथी थिए चए पर सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम को चए साईं मूंखे ज़ाल नथी मिले चए त पर सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम पोइ मां अर्ज़ु कयोसीं अॼु तव्हां सभिनी माण्हुनि खे साॻियो ई वज़ीफ़ो ॾियो था पाण फरमायो था भाउ राति असांखे सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम जो सवाबु ॾेखारियो वियो हो एॾो वॾो हुयो जो ज़मीन खां आसमान जो पोइ सॼो भरिजी वञे पियो इन करे मूं ते अॼु सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम जो ग़लबो आहे इन करे मां सभु माण्हुनि खे इहा शइ ॾिसां थो बहरहाल ही सही बुखारी जी आख़िरी हदीस आहे ऐं इन हदीस जे मौक़े ते हिकु ॿ ॻाल्हियूं ॿियूं बि ॿुधाए छॾिजनि इन मौक़े ते हिकिड़ो किताबु आहे अल बरकतो फी फज़ल साए वाल हरकत इहो वॾे बुज़ुर्ग जी किताबु आहे अलामा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह इन किताब जे मिलण ते शुक्रानो अदा कयो आहे उन में हुन ॿ हदीसूं आंदियूं आहिनि हिकिड़ी हदीस अहिड़ी इहा आहे त जेको माण्हू सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह 10 दफ़ा पढ़े सुबुह जी निमाज़ खां पोइ त उहो 70 बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह जेको माण्हू वरी बिस्मिल्लाह रहमान रहीम ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अल-अलिय्यिल अज़ीम पढ़े त 70 बीमारियुनि खां महफ़ूज़ थिए 140 बीमारियुनि जो हिकु ई इलाजु आहे पर असां वरी इन पासे आरायो कोन्हे अलाह सां इंशाअल्लाह असांखे इन्हनि मुंहिंजो फ़ाइदे वठण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह तबारक तआला इंशाअल्लाह असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल अमलनि ते अमल की तौफ़ीक़ अता फ़रमाए
बस ये ॻाल्हियूं हूं जेके मां अर्ज़ु कयूं अल्लाह तबारक तआला शर क़बूल फरमाए ऐं हाणे इंशाअल्लाह दुआ खां पोइ साईं असांजे पीर साहब ज़ुल्फ़कार साहब नक्शबंदी दामत बरकातुम जे वॾे ख़लीफ़े मौलाना हबीबुल्लाह साहब जन जो रूहानियत जो बयानु थींदो। अलाह साईं असां ते अमल तौफ़ीक़ अता फरमाए।